सी हाणे इवे लती हो तव्हांखे वरी ॿियो था ॿुधायूं। नाने मुंहिंजे शौक़ कयो हुजे नाने मुंहिंजे शौक़ चवा रेडिया में उहो घिन ॾे जंहिंजी ढोल फ़कीर होवे। नाने मुंहिंजे शौक़ कयो त मूंखे अबा रेडिया में उहो घिना ॾे जंहिंजी ढोल फ़कीर होवे। हाणे ढोल फ़कीर टाइम हिकु बंडा रेडिया निकिता 110 115 मिलंदो। मूं चयो मुंहिंजो नाना पैसा मूंखे ॾेई रेडियो वठी थो अचां। हा सर आखिर तो वो भला मिलसी घणे हाणे हिकु बंडो 110 मिलंदो। मुंहिंजो नाना घटि में घटि न खाई 400 रुपया खाईंदो जंहिंमें ढोल फ़कीर हूंदो। नाने वीचारे गॾा गाबा विकिणी 400 मूंखे ॾिना ऐं बि 110 रुपया हिकु बंडो रेडियो वठी आयुसि। मुंहिंजो नाना हिन में थी ढोल फ़कीर। कुदरत मुंहिंजे साईं जी न चई मूंखे बा ॿुधाए ढोल फ़कीर हुनमें आहे त ॿुधाए। मूं चयो हा ॿुधाईंदुसि। झूना माण्हू न वीचारा अॻूणे ज़माने जा माण्हू भोरा हूंदा हुआ त कुदरत जा रात मुंहिंजे रेडियो खणी खोलियो त उन टाइम हुजी को प्रोग्राम फरमाइश उनजी लॻी पई मोल जी ठका जे ते ढोल फ़कीरनि खे छॾाए छॾियो कलाम छॾाए छॾियो त नाना अब देख पैसे भॼे में यार ढोल फ़कीर त मां बन ॻाइणा त कोन्हे ढोल फ़कीर जो कोन्हे इहा औलान कंदा जेको वो 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 इहा जेका बन जो अब कुदरत मुंहिंजे साईं जी हाणे प्रोग्राम जो ख़तम थियो वरी मानी मानी अब वॼावे ढोल फ़कीर त मुंहिंजो न हाणे बि वॼाए। हाणे जेको अचे जेको गानो अचे जा कलाम पिया अचनि पिया ए त ढोल फ़कीर ई कोन। मुंहिंजो न रोज़ा ई ढोल फ़कीर ईंदो छा। वरी सुबुह जो ॿुधी वरी सुभाणे ॾींहं जो वॼाई पर 8 ॾींहं 10 ॾींहं प्रोग्राम अचे ए मूंखे पैसे भर ॾे कुतो या पुट पैंखे पैसे भर ॾे ए त ढोल फ़कीर रे मगर नाना रेट ढोल फ़कीर ही चंदर बैठे जा कि ना मक्कू पैसे भर ॾे। हाणे मूं 400 खपाए छॾिया हुनजा 110 रुपया रेडियो 110 वठी आया ऐं हुनखे 400 किथां ॾियां मूं त खपाए छॾिया। मुंहिंजो ढोल फ़कीर ने में अथई न मक्कू पैसे खपनि। हाणे असांजो पाण में झेड़ो लॻी हलियो मूं वटि पैसो हुजे कोन्हे हुनखे 400 करे ॾियां मूं त रेडियो हंधि 110 अॼु ढोल फ़कीर वाला रेडिया में खपे मुंहिंजे पैसे में घुरे मां रेडियो तो हथ चाता। मुंहिंजो नाना हाणे वॼाई त सही भला हाणे त वॼंदा कीअं वॼावांसि मुंहिंजो वॼाए भला वॼाई त ॾिस आयुसि कोन्हे आहे त वरी कलाम में गाना अचो वञनि बाक़ी ढोल फ़कीर वरी हुजे ई कोन्हे। आहे त मक्कू रेडिया खपे ढोल फ़कीर वारा ए ढोल फ़कीर कंदे 1.5 महीनो खनि वीचारे ढोल फ़कीर कयो हू नानो नेठो वीचारो हरे थी गुज़ारे हुनखे दड़का वड़का ॾेई मूंखे ढोल फ़कीर जे सदके में गुज़ारे वियो।